बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त ॻोठ ॿिन्ही कंदड़ जा रवासी असांजो चेयरमैन साहब सैयद जुमन शाह असांजे ॻोठ जो को बि कमु कोन करायो आहे ऐं असांजो कौंसलर एहसान अली कंदर बि अॻ में आयो हुयो, 2-4 मिटी ट्रालियूं लाहे वरी हलियो। रस्तो तमामु ख़राबु आहे, न बेलाक लॻा आहिनि, न असांजा किरास ठहिया आहिनि, न नालियूं ठहियूं आहिनि। असांखे वार्ड नंबर पहिरें में तमामु कोई बि असांजो कमु कोन थियो आहे। हाणे जो इलेक्शन थी त तव्हां वोट कीअं ॾिनो? असां बसि वोट ॾिनोसीं, बसि चओ कमु कंदा। इहे उमेदनि आसरनि ते का शइ बि कोन थी। साईं फ़ाज़ शाह बि आयो हुयो, भई वोट कयो हेॾे होॾे, असांजे कयो पीपल्स पार्टीअ में वोट बि कया आहिनि। साईं जावेद शाह साहब खे जीजन खे बि चऊं था, MLA साहब आहे। असांजो को बि रोड ॻोठ गुलाम हसन कंदर ताईं आहे, वधीक अॻिते को बि रोड असांजो रस्तो तमामु ख़राबु आहे। माण्हू जेके बि अचनि था बीमार, उन्हनि खे वॾी तकलीफ़ आहे। वार्ड जो काउंसलर केरु आहे? चेयरमैन केरु आहे? वार्ड जो जेको चेयरमैन आहे असांजे टाउन कमेटी जो सैयद जुमन शाह। छा थो चए? बसि असांखे बसि हा थींदो एहसान अली कंदर। घणे टाइम खां वठी इहा असरान? बसि इहो तक़रीबन बसि 4-5 महीननि खां वठी जाकूं ते बसि मूंखे बसि मिले चाबी मिले, मूंखे हीअं थिए, मूंखे मां पंहिंजो कमु तव्हांजो कराईंदुमि। कुझु बि कोन कमु थियो आहे असांजे। हाणे छा था चाहियो? असां इहो चाहियूं था त असांखे किरास बि ठाराए ॾिना वञनि। मस्जिद ऐं मदरसे जो तमामु किरास ख़राबु लॻो पियो आहे हिन वक़्तु। असांखे इहो फ़ौरन ठही मिले ऐं उन सां गॾोगॾु असांजो नालियूं बि ठहनि ऐं उन सां गॾोगॾु जेके बि असांजा किरास आहिनि उन्हनि खे माना सुहिणे नमूने में असांखे ठाराए ॾिना वञनि। असांजो कौंसल साहब बि आहे, उहो अलाए सकर निंड पियो आहे, अलाए छा थो करे, न को विज़िट थो करे, का शइ ॻोठ में न रहंदो आहे काउंसलर? ॻोठ में न रहंदो आहे, उहो सकर रहंदो आहे। हिनजे लाइ असांजो कमु न थियो त इंशाल्लाह वरी सूमर वारे ॾींहुं असां ॻोठ में पंहिंजो एहतजाज कंदासीं, फिर ईंदासीं, इंशाल्लाह एहतजाज जारी रखंदासीं। अस्सलामु अलैकुम।